अस्सलाम वालेकुम। मिस्टर सिंधी टॉक शो में खुश आमदीद। अॼु जो मौज़ू आहे टेप बॉल क्रिकेट। त आख़िर सिंध में इहो शोबो छो अॼु ॾींहं ताईं तरक़ी न करे सघियो, जॾहिं त ॿियनि सूबनि में टेप बॉल क्रिकेट सिंध खां वधीक अहमियत रखे थी? सबबु हुकूमती लापरवाही या अवामी दिलचस्पी? इन्ही मौज़ू ते वधीक ॻाल्हाइण लाइ असां सां गॾु लाइव स्क्रीन ते आहे उहा शख़्सियत जंहिं इन्हनि महरूमनि खे ठोकर हणी पंहिंजे टैलेंट खे न सिर्फ़ सिंध अंदरि बल्कि पंजाब खां कश्मीर ताईं मञरायो। असां सां गॾु आहे क्रिकेट जी दुनिया में बॉलिंग जो शहज़ादो शाहजान मीर जत। ऐं इन्ही सां गॾोगॾु हिते असां वटि स्टूडियो में मौजूदु आहे उहा शख़्सियत जंहिं जे लफ़्ज़नि जे जादू सां घणनि जा ज़मीर ज़िंदा थी विया, यानी मिस्टर सिंधी। पर पहिरीं कुझु ॻाल्हियूं उस्ताद शाहजान खां पुछूं था। जी सर, सभ खां पहिरीं त तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु घड़ियूं असांजे नाले कयूं। अॼु यकीनन तव्हांजा लफ़्ज़ उन्हनि दोस्तनि लाइ अमल जी सूरत अख्तियार कंदा जेकी क्रिकेट जी दुनिया सां वाबस्ता आहिनि। अच्छा सर, पहिरीं त तव्हां पंहिंजी क्रिकेट जे बारे में कुझु मुख़्तसिर ॿुधायो। अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरीं त तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां मिस्टर सिंधी जो, तव्हां नेबिल असांखे सम्झो ऐं हिकिड़ो असांखे मौक़ो ॾिनो ॻाल्हाइण जो। सो महिरबानियूं। क्रिकेट त अलहमदुलिल्लाह ओवरऑल सॼे पाकिस्तान में खेॾिया आहियूं, सिंध सॼी में खेॾिया आहियूं। उन खां अलावा पंजाब में इस्लामाबाद, मुल्तान, लाहौर, फैसलाबाद ऐं कश्मीर ताईं बि असां क्रिकेट खेॾी आहे। अच्छा, सिंध जी क्रिकेट ऐं पंजाब जी क्रिकेट में कहिड़ो फ़र्क़ु आहे? सो क्रिकेट में एतिरो फ़र्क़ु ख़ासि कोन्हे, बसि एतिरो आहे त पंजाब ख़ुशहाल आहे ऐं उहो टैलेंट जो क़दुरु बि करे थो, उनखे प्रमोट करे थो ऐं उते जा जेके मक़ामी माण्हू आहिनि उहे सपोर्ट बि कनि था ऐं उते उन्हनि खे उहे फैसिलिटीज़ मिलियल आहिनि। हर इलाइक़े में तक़रीबन PCB जा ग्राउंड मौजूदु आहिनि। असां वटि इहे शयूं मौजूदु कोन्हनि। असां वटि चंद अहिड़ा ग्राउंड आहिनि जेके असां उन्हनि ते किराए ते खणंदा आहियूं। उहे ग्राउंड रेंट ॾींदा आहियूं उन्हनि जो 2 ॾींहं जे लाइ या 4 ॾींहं जे लाइ, त असांखे उहो मिलंदो आहे। न त पोइ असां जेका मक़ामी ॻोठ जा जेके टूर्नामेंट हूंदा आहिनि उहे असां बनियूं मकादे में वठंदा आहियूं ऐं पोइ उते जेको सो टूर्नामेंट कराए 2 महीने 3 महीने जे लाइ। सो असां वटि क्रिकेट इहा ई आहे, असां वटि उहे फैसिलिटीज़ कोन्हे। असांजा जेके फंड्स अचनि था असांखे का ख़बर कान्हे त उहे केॾांहुं वञनि था, किथे ख़र्च थियनि था, असांखे कंहिं शइ जी का ख़बर कोन पवंदी आहे। सो जंहिंजे करे असांजा टूर्नामेंट बि कोन था थियनि ऐं टूर्नामेंट न थींदा त टैलेंट बि स्क्रीन ते कोन ईंदो। अच्छा, छा क्रिकेट में तइलीम ज़रूरी आहे? बिल्कुलु, तालीम लाज़मी आहे। तालीम इंसान जे अंदरि शऊर पैदा करे थी ऐं तालीम सां ई इंसानु पंहिंजी ज़िंदगी खे हिकिड़ो बहितरीनु रूट वे ॾेखारींदो आहे ऐं उहो पंहिंजे औलाद खे बि जेको हिकिड़ो बहितरीनु मुस्तक़बिल रोशन करण में तमामु वॾो साथ ॾींदो आहे। तालीम लाज़मी आहे ऐं असांजे सिंध में हूअं बि जेको सो तालीम न हुजण जे करे इहे सभु मसाला पैदा पिया थियनि। अगरि तालीम हूंदी त इंसान में शऊर ईंदो, हू पंहिंजे हक़ ते ॻाल्हाईंदो, पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ बि उथारींदो, जंहिंजे करे असांजी सिंध हूअं बि पुठिते आहे। तालीम लाज़मी आहे। तालीम जे करे ई इंसान में उहे एबिलिटियूं पैदा थींदियूं आहिनि। अच्छा, टेप बॉल क्रिकेट ऐं हार्ड बॉल जी क्रिकेट में कहिड़ो फ़र्क़ु आहे ऐं तव्हां छा था महसूसु कयो असांजा प्लेयर्स वधीक दिलचस्पी टेप बॉल में वठनि या हार्ड बॉल में? जी, टेप बॉल ऐं हार्ड बॉल में एतिरो घणो फ़र्क़ु कोन थो सम्झां। टेप बॉल बसि थोरी शॉर्ट क्रिकेट आहे। 8-10 ओवर ते हुन जो मैच मुश्तमिल हूंदो आहे ऐं 1-1.5 में मैच जी रिज़ल्ट अची वेंदी आहे। हार्ड बॉल हूंदो आहे, उन जा मैच जेको 30 ओवर, 40 ओवर, 50 ओवर ताईं बि मुश्तमिल हूंदो आहे ऐं उहो सॼे ॾींहं जो मैच हूंदो आहे। 6-7 कलाक जो मैच थियो वञे सो माण्हू वटि एतिरो टाइम बि कोन हूंदो आहे जो ग्राउंड में वेही हुन मैच खे ॾिसनि। ऐं ॿियो टेप बॉल लाइव जो जेको सिस्टम आहे उहो घरु वेठे बि माण्हू हुनजा मैच ॾिसंदो आहे ऐं हुनजा इनामात बि तमामु सुठा आहिनि। 2 लख, 3 लख, विंदे 5 लख ताईं, 7 लख ताईं बि जेको सो हुन टूर्नामेंट जो विनर प्राइज़ हूंदो आहे। ऐं हार्ड बॉल सिर्फ़ु सीज़न में हूंदो आहे ऐं हिकिड़ो त गवर्नमेंट जे तरफ़ां असां वटि फैसिलिटीज़ कोन्हनि। असां वटि चंद ई ग्राउंड अहिड़ा आहिनि जेके असां हार्ड बॉल ते हुन टूर्नामेंटनि में खेॾींदा आहियूं। जीअं हींअर हाल ही में हिकिड़ो ताज़ो टूर्नामेंट थियो टंडे बागे में। इन टूर्नामेंट जी आउं तारीफ़ कंदुसि ऐं उहो तमामु बहितरीनु टूर्नामेंट हो। इहो सिंध जी हिस्ट्री जो पहिरियों टूर्नामेंट हो जेको 50 ओवर ते मुश्तमिल हो। तमामु बहितरीनु तरीक़े सां मैनेज कयो और DSP ख़ालिद रुस्तमानी ऐं राजा भवन ऐं बिल्कुलु हुननि हिकिड़ो बहितरीनु एंटरटेनमेंट बि ॾिनो टंडो बागो जी आवाम खे ऐं सिंध जे प्लेयरनि खे बि हिकिड़ो बहितरीनु प्लेटफॉर्म ॾिनो खेॾण जे लाइ। बाक़ी त टूर्नामेंट हार्ड बॉल जा थियनि कोन था।
ऐं जिते थियनि बि था त उहो पकियूं विकेटूं आहिनि, उहे ग्राउंड असां वटि कोन्हनि जेके पंजाब में आहिनि। PCB जा ग्राउंड आहिनि, तमामु बहितरीनु ग्राउंड, ग्रासी ग्राउंड। असां वटि पकियूं विकेटूं न असीं उन्हनि में बि हार्ड बॉल खेॾींदा आहियूं। सो इन जे करे हार्ड बॉल जो रुझान असांजी सिंध मां तमामु घटि थी वियो आहे। तव्हां असांजे नए नस्ल खे को पैगाम ॾियणु चाहींदा? बिल्कुलु, नए जनरेशन खे हींअर हिकिड़ो एडवांटेज वॾो आहे त सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं हींअर हुननि जो जेको टैलेंट आहे उहो यकदमि प्रोमोट थी वेंदो। छो त जिते किथे बि हींअर पहिरीं त जंग में मोर न जो कंहिं ॾिठो। असां जंहिं हिसाब सां क्रिकेट शुरू में बुनियादी क्रिकेट खेॾी त उन टाइम ते लाइव सिस्टम कोन हूंदो हो ऐं प्लेयर जो जेको नालो निकिरंदो हो को 5 साल खां, को 3 साल खां, को 7 साल खां पोइ निकिरंदो हो। पर हींअर सोशल मीडिया जे करे टैलेंट काफ़ी प्रोमोट थो थिए ऐं असां घरु वेठे जेको सो नवां टैलेंट बि ॾिसूं पिया, उन्हनि जो क्लास बि ॾिसंदा आहियूं। सो जेका बि नई जनरेशन आहे उहा क्रिकेट में अचे, स्पोर्ट्स में अचे त इन में इंसान खे हिकिड़ो बहितरीनु दोस्त मिली वेंदा आहिनि ऐं उनजी जेका बॉडी आहे, जिस्म जी जेका स्टेमिना आहे उहा बि तमामु सुठी ठही वेंदी आहे। हिकिड़ो बहितरीनु सिहतमंद मुआशिरे में उनजो शुमारु थींदो आहे। सो स्पोर्ट्स में लाज़मी आहे ऐं इहो न सोचो त असांखे बसि ज़हन में हार्ड बॉल आहे, असांखे हार्ड बॉल ई खेॾणी आहे। हार्ड बॉल ते पंहिंजो होल्ड ई कोन्हे। हार्ड बॉल पाण खां वधीक जेके प्लेयर खेॾियो वेठा आहिनि उन्हनि सां बि जेको सो नाइंसाफ़ियूं थियूं आहिनि, उहे बि पंहिंजे असुलु जॻह ते न पुॼी सघिया आहिनि, जंहिंजे करे उन्हनि जो टैलेंट ज़ाया थी वियो आहे। पूरे सिंध में काफ़ी अहिड़ा डिस्ट्रिक्ट आहिनि जंहिंमें बहितरीनु टैलेंट आहे। अगरि उन माज़ी में उन्हनि जो रिकॉर्ड अवां ॻोल्हींदो त अवां इहो ई चवंदो त हीअ पाकिस्तानी टीम में छो कोन आहिनि। सिर्फ़ु इहो ई आहे त असांजे मेरिट आहे ई कोन ऐं असां उन शइ ते अची कोन था सघूं। टेप बॉल असांजो हिकिड़ो बहितरीनु ज़रियो आहे पंहिंजे टैलेंट खे शो करण जे लाइ। Thank you very much, sir, for giving your important time. जी मिस्टर सिंधी, तव्हां छा था सम्झो, छा सिंध में क्रिकेट जी तबाही जा सबब असांजा नाअहल हुक्मरान आहिनि? न, बिल्कुलु न। असांजी तबाही जा सबब हुक्मराननि जी नाअहली न, बल्कि असांजी बेशऊरी आहे। इलाही घटि माण्हू इन ॻाल्हि खे तस्लीम कनि था, पर ही ॻाल्हि लिखी वठो त ज़ुल्म जी हवा ऊंदाही में ई जनम वठंदी आहे। नाअहली खे अहलियत बि असां ई बख़्शी आहे। वोट ॾियण महिल त पोलिंगनि ते नचण में पूरा हूंदा आहियूं। मिलियन जे दर ते छॾे वापसि घर में अची घोड़ा घोड़ा कयूं था त असांजा हुक्मरान नाअहल आहिनि। ॻाल्हि सिर्फ़ क्रिकेट जी नाहे, ज़माने जा दर्द, महरूमियन जा दास्तान असांजी बेअक़ली जो ई नतीजो आहिनि। नाइंसाफ़ियुनि जी खोराक सां क़ौम जो नसल पले पियो, मेरिट जो सर अॾी ते रखियो आहे, जाहिलनि जी जहालत ते जमालो हले पियो। कहिड़ी शइ लिकाए कहिड़ी लिकायूं। हिते सालनि खे जेकॾहिं सेकंडनि सां वंड कयो, यकीन कयो तॾहिं बि जवाबु ज़ुल्म जी सूरत में ई निकिरंदो। अहसास नाहिनि, जज़्बनि जे वात ते कफ़न चलियो पियो आहे। ॻाल्हाइण ऐब सम्झूं था, सोचण जी कुवत अहलियत नथी रखे। इल्म हासिल करण फुज़ूल सम्झूं था, छो त शऊर जी असां सां हमेशा दुश्मनी रही आहे। सिर्फ़ सूर पिटण सां जेकॾहिं तव्हांखे हल नज़र अचे थो त अचो कंहिं चौक ते वेही सभु गॾिजी ॿई हथ मथे ते रखी निगाहूं अर्श ते ऐं दाहूं फर्श ते कयूं। पर ईअं करण सां को बि फ़ाइदो कोन्हे। अमल ते रदे अमल ॾेखारण असांजी फितरत रही आहे, पर कॾहिं असां ख़ुदि अहिड़ो अमल नाहे कयो जंहिं ते दुनिया रदे अमल ॾेखारे। बसि ज़ुल्म थियण जो इंतज़ारु कयूं था ऐं थियण खां पोइ कुझु दोस्त रोड ते निकिरी झंडा मथे कनि था ऐं बाक़ी फेसबुक ते वेही ही तय कनि था त इहो सही आहे या ग़लति। मूंखे को हिकु अहिड़ो मार्च ॿुधायो, को धरणो ॿुधायो, को एहतजाज, का हड़ताल अहिड़ी ॿुधायो जंहिंसां असां पाण इख़्तिलाफ़ न रखिया हुजनि। हिते हिकु क़ौम हूंदे बि मुख़्तलिफ़ क़बीला रहनि था, मुख़्तलिफ़ सोच सां गॾु मुख़्तलिफ़ नज़रिया हलनि था। इहो ई सबबु आहे त अॼु ॾींहं ताईं को बि अमल क़ौम लाइ करामत साबित न थी सघियो। हर अमल खे सियासी निगाह सां ॾिठो वञे थो। कुझु बहितर करण लाइ बि तनक़ीद जी बाहि में सड़णो पवे थो। आऊं का रॉकेट साइंस बयानु कोन थो कयां जंहिंखे साबित करण लाइ तव्हांखे कामयाब तजुर्बा करे ॾेखारियां, पोइ तव्हां यकीन कयो। आऊं उहो ई ॿुधायां थो जेको असांजे समाज में थिए पियो या थियण वारो आहे। यादि रखो त जिते इल्म जी घटिताई हूंदी उते हक़ीक़तूं हमेशा पोशीदा रहंदियूं आहिनि। उन्हनि खे बयानु करण लाइ तारीख़ी दलील ॾियणा पवनि था। उन्हनि हवालनि सां क़ौम जे शऊर खे उजागर करण जी कोशिश कयां पियो। लापरवाह थी वेंदा त लुटींदड़ हज़ार थी पवंदा। मालिकी जो हक़ रखो था त साबित कयो पंहिंजी अज़मत सां, पंहिंजे इल्म सां, पंहिंजी महिनत सां। हिन फ़ानी दुनिया जी हिकु हक़ीक़त इहा बि अथव त हिते केरु कंहिंजो कोन्हे, तव्हांजो किरदारु ई तव्हांजो साथी आहे। न पोइ इन जो क्रिकेट सां कहिड़ो तालुक़ु?
छो कोन्हे, बिल्कुलु आहे। क्रिकेट जी बि महरूमी ते बहस कयूं पिया न, त महरूमी जी वजह खे बि ॾिसो त ही जनम किथां वठंदी आहे। हा, सभु कुझु सही हुजे, सिर्फ़ क्रिकेट यतीम हुजे, पोइ ॻाल्हि अलॻि आहे। पर हिते त उमीदनि जो क़ब्रस्तान ठहियो पियो आहे। तालीम याफ़्ता नौजवान रेडियो लॻाए गुज़र कनि पिया ऐं जाहिल वॾेरनि जी औलाद असां ते हुकम हलाए हिते अयाशियूं कनि पिया। समूरनि अहम उहिदनि ते इन्हनि जा ख़ासि माण्हू वेठल आहिनि जिन्हनि खे न गुरबत जो अहसासु आहे ऐं नई क़ाबिलियत जो क़दुरु आहे। सभु उहिदनि जा लिंक कढो, सभु उहिदनि जी लिस्ट रिश्तनि जे बुनियाद ते ई मिलंदी। जॾहिं मथां खाई पंजा वेठल हुजनि त ज़िम्मेवारी जो अहसासु घटि थी वेंदो आहे। नतीजे में मेरिट तबाह थी हर इदारो झुकी वेंदो आहे। क्रिकेट सां बि इहा ई हालत आहे। असांजा फंड अचनि था, मैनेजमेंट ठहे थी, इजलास हलनि था, पर असां वटि ग्राउंड सिर्फ़ नक्शनि में ठहनि था। पंजाब में टेप बॉल जा प्लेयर्स लखों रुपया महीनो कमाए ख़ुशहाल ज़िंदगी बसर कनि पिया ऐं हिते असां वटि रांदि खेॾण खे वक़्त जो ज़ियान सम्झो वेंदो आहे। छो त धिका ऐं ख्वारी खां सवाइ हिते कुझु मिले ई कोन थो। ऑफिसरनि ताईं रसाई कोन्हे, नुमाइंदा असांजी ॿुधनि कोन। सालनि खां पोइ जेकॾहिं को वॾो टपड़ लंघी बि अचे त चो तरफ़ रस्ता सील करे उन जे अॻियां पोयां सिर्फ़ चमचनि खे विहारियो वेंदो आहे जेकी रुॻो वाह वाह करण में पूरा हूंदा आहिनि। आम माण्हू खे ईअं परे रखियो वेंदो आहे जहिड़ो कोरोना जो मरीज़ हुजे। सवाल ई आहे त सवाल कयूं कंहिंसां? जेको अचे थो बसि पंहिंजी ॿुधाइण अचे थो, ॿुधण वारो त हिते रवाज ई कोन्हे। तालीम तबाह, सिहत में सभु बीमार, पोइ बि जंहिंखां पुछ अंजान थियो वेठो आहे। असांजूं हिक ॿिए ताईं तनक़ीदूं ख़तमु कोन थियूं थियनि। हक़ जी ॻाल्हि त परे जी ॻाल्हि आहे। यादि रखो त ॿियनि जूं कमज़ोरियूं ॻोल्हणु को वॾो कमु नाहे, पंहिंजी महिरूमी खे सुञाणणु वॾो कमाल हूंदो आहे। हर कमु थी सघे थो, हक़ मिली सघे थो, बसि जज़्बनि में जान हुजे ऐं मक़सद ते ध्यानु हुजे। इंतज़ारी जो आलम घणो ई थियो, हाणे कुझु त सोच खां कमु वठो। ईअं न थिए जो क़ौम जे वजूद खे गुरबत जो राकास खाई वञे। असां हिक ॿिए सां लॻा पिया हुजूं ऐं दुश्मन धरती जो निशानी खाई वञे।